चलो बियो रिक्शा बियो चिंगी ने इन में इन साने करे पाण की नाली में गिरा हुआ। बहुत पुरानी बिल्डिंग है ये। सही बता रही है। सही खराब आपका टिकट आप सही नहीं हो। ओके गाइस वेलकम बैक इन अनदर व्लॉग। अॼु वारे व्लॉग में असां जेकी शयूं एक्सप्लोर कंदा पियो जो हमारो ॾींहुं मिर्ज़ा जो लास्ट डे आहे हैदराबाद में त अॼु जेको कुझु असां एक्सप्लोर कयूं था जेको कुझु असां विज़िट कयूं था उहो सभु कुझु असां ब्लॉग में शेयर कंदासीं। पर मां इंट्रोडक्शन में कुझु बि नथी ॿुधाए सघां बिकॉज़ आई एम नॉट श्योर त असां केॾां वञी रहिया आहियूं छा करण वारा आहियूं। सबसे पहले हम चले गए थे आगा खान लेबोरेटरी। वहाँ से हमें करवानी थी कुछ टेस्ट पर वो हुई नहीं। वो टेस्ट करानी है जब खबर पवंदी आहे त केड़ी विटामिन जी कमी आहे केतिरो बैलेंस आहे। अच्छा तो सभी विटामिन गारो जा हथ भगाओ मुंहिंजा सारा कंद भगाओ क़यामत वजे वेले वेंदी बुख वधंदी वेले गारो खां पोइ असां ऋण हितां बेड़े असां टेस्ट कराइण विया हुयासीं आगा खान लेबोरेटरी खां त असांखे कहिड़े विटामिन जी कमी न हा पर ईअं हुयो असांखे इहा टेस्ट कराइणी हुई त असांखे हिकु टेस्ट करायूं सभु विटामिन्स ख़बर पइजी वञनि लेकिन उते ईअं हुयो त सभिनी विटामिन्स जी अलॻि अलॻि कराइणी पवंदी डी मां जेके बि आहिनि उन्हनि को टेस्ट बि असांखे सुभाणे मिले लेकिन असांखे अची हुई न कराईसीं। लायल आहियूं अली साईं जे कदमनि ते सो अचो त तव्हांखे असां विज़िट करायूं पाक कदम मौला जा। लेडीज साइड यहाँ से है तो हम यहाँ से जा रहे हैं बाकी लड़के उधर से जा रहे हैं तो हम चप्पल वगैरह भी इधर ही उतारेंगे। अच्छा तो ये एंट्रेंस गेट है और यहाँ पे सिर्फ लेडीज अलो हैं जेंट्स नहीं आ सकते। यहाँ माशाल्लाह सा एतिरो कोई सुकून आहे अंदर थधो थधो हुई। कदम गाह अली साईं जो ऐं हिते ही सिस्टम आहे तव्हां ॾिसी सघो था ॾाढो प्यारो हिननि ठहिरायो आहे माशाल्लाह सां ऐं ॾाढो सुकून वारो माहौल आहे बिल्कुलु। में रश थींदी आहे या घणा माण्हू हूंदा आहिनि मुहर्रम में या अहिड़ो कोई असांजो इवेंट थिए थो मुस्लिम्स जो त असांजो इहो अक़ीदो आहे त हिते अली साईं आया हुया जंहिं टाइम सिंध ऐं हिंद हुई जॾहिं पाकिस्तान न हुयो माना उन टाइम में त सिंध जस्ट हुयो न उन टाइम त उन टाइम पाण साईं जन हिते आया हुया सिंध में त उन्हनि जा कुझु निशानात आहिनि पेरनि जा निशानात जेके साईं जन खां वठी करे हिननि प्रिज़र्व कया आहिनि हिते ऐं असांजो इहो कॉन्सेप्ट आहे त साईं जन जा पंहिंजा कदम आहिनि हिते त असां हिते अची करे उन्हनि जी रिस्पेक्ट कयूं था ऐं दुआऊं कयूं था। कीन आहे असां मुस्लमाननि में शिया कम्यूनिटी जो ख़ासि करे त जेके अली साईं जे कदमनि ते असां दुआऊं वग़ैरह घुरूं था उहे असांजो जल्दी क़बूल थींदियूं ऐं हिते अची करे बाक़ाइदा न्याज़ वग़ैरह थींदा आहिनि। न्याज़ त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदो जेको असां अली साईं जे लाइ कयूं था उनजे नाले ते या इमाम हुसैन ऐं हसन जे नाले ते कयूं था उनखे असां न्याज़ चवंदा आहियूं त उहे हिते मुहर्रम में ख़ासि करे अची करे कंदा आहिनि शिया वग़ैरह सुनी बि ईंदा आहिनि पर शिया कम्यूनिटी ख़ासि करे घणो हिते अचे थी ऐं उन्हनि जो वधीक बिलीव आहे हिते। मां तव्हांखे वॾी ॻाल्हि ॿुधायां त असांजे सिंध जा जेके हिंदू आहिनि उहे बि ॾाढो हिन शइ ते रिलाए कंदा आहिनि ऐं उहे बि अली साईं खे ॾाढो मञंदा आहिनि ऐं कॾहिं बि तव्हां कंहिं बि हिंदू सिंधीअ सां मिलंदव त हू तव्हांखे हमेशह ईअं ई चवंदा या अली मदद सलाम में सो इहा हिननि जी ॾाढी सुठी शइ मूंखे लॻंदी आहे। अच्छा गाइस हिते मन्नत जा ताला वग़ैरह लॻंदा आहिनि ही लॉक आहिनि हिते ही लॉक लॻाए ऐं माण्हू मन्नत करे वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो कॉन्सेप्ट आहे त ईअं लॉक लॻाइण सां असांजा या धागा ॿधण सां असांजी का दुआ क़बूल थींदी। हीअ ॾिसो ॾीआ वग़ैरह बि हिते पयल आहिनि। अच्छा त असां माशाल्लाह सां ज़ियारत करे अची विया आहियूं ऐं हाणे मां मिर्ज़ा खे न आहे ॿुधायो त मां हुनखे केॾां पई वठी वञा मां तव्हां सभिनी खे ॿुधायां थी ऐं पोइ हुन खां पोइ मां तव्हांखे रिएक्शन हिनजो ॿुधाईंदसि ॾेखारींदसि। थैंक यू जान ॾेखारींदसि त हिन कीअं रिएक्ट कयो। मां जो बाबा दियोसि पर्स वठो खैरा दियोसि ऐं चयोसि त असां वञी हुनजे अमर जे सदके
हमारे लिए आती है ना हमारी मम्मा, तो मम्मा आती है तो उसके लिए हम दे रहे हैं खीरात इनको। अच्छा तो मतलब बताओ फिर हमारे लाइव बताया तो बिना नहीं बैठे हैं मैं तो बैठे रही है यहाँ मुक्ति हाउस है अलग आप बता दे दीजिए बुद्धि बैठे रही है। अच्छा ओके बीओ साँचे होता। अच्छा ओके गाइस मैंने के मुखिया हाउस बैठी आई है यहाँ वीडियो बना है पर हम बना रहे हैं मुखिया हाउस आए हैं थोड़ा पता तो लगे। ओके गाइस 50 रुपए की टिकट बना रहे हैं फिर बनाए। तो ये है ऊपर वाला पोर्शन मुखिया हाउस का इतना कोई प्यारा और पीसफुल बना हुआ था इतना पुराना है फिर भी लग भी नहीं रहा था कितना पुराना कोई ये घर प्यारा प्यारा सा घर ऊपर से इनकी डेकोरेशन जो वहाँ पे की हुई थी जो चीजें इनकी पड़ी थी बहुत ही प्यारी ऐसे बिल्कुल महल जैसा व्यू आ रहा था। अच्छा था गाइस ही आहे मुखिया हाउस हिकिड़ो हिस्टोरिकल घर आहे हिकिड़ी हिंदू फैमिली जो। और बहुत ही प्यार से ये अपने बच्चों के साथ यहाँ पे रहते थे उनको क्या पता था प्यारा सा घर इन्होंने बनाया है वो गवर्नमेंट ऑफ सिंध के हवाले करके ये यहाँ से चले जाएंगे हमेशा हमेशा के लिए। ये जो यहाँ पे ब्यूटीफुल सा कलर पेंट किया हुआ है ये कहते हैं कि ये गोल्ड का पानी दिया हुआ कलर है। बेसिकली ही हाउस ॾाढो प्यारा ऐं पाबो हम ठहरायो वियो हुयो ऐं बाद में जॾहिं हू माइग्रेट करे विया सेपरेशन में त ही हाउस ॾेई विया सिंध गवर्नमेंट खे उन्हनि चयो त तव्हां एज अ म्यूजियम करे असांजे हाउस खे पेश करे सघो था। यहाँ से फ्री होके हमने खाई बिरयानी और चले गए दोस्त के घर। बिल्डिंग नहीं है ये शाह चालीस है यहाँ पे हमारी फ्रेंड रहती है हम उनसे मिलने आए हैं यहाँ पे। चलो मुबशरा कहाँ हो तुम आ जाओ आ जाओ। इतनी बड़ी खौफनाक बिल्डिंग है इतना गुम हो जाते हैं हम ढूंढते मुबशरा को फ्लोर पे। ओके गाइस तो हमने लिफ्ट यहाँ पे बुलाई है और बहुत पुरानी बिल्डिंग है ये सही बता रही है सजो खराब है। ठीक है गाइस असां हिते पंहिंजी दोस्त वटि अची विया आहियूं ऐं हीअ तयारी में लॻी पई आहे तयार शयार थी असांखे ॿाहिरि वठी वेंदी पर भाई मिज़ना थकी पई है चवेरी जल्दी कयो क्या मुबशरा इतनी देर करती है जाना है मुझे घर जाना है कराची जाना है अभी आ जा ए पराए घर में अची करे सुमी पई मैं मुझे घर वठी आऊंगा एडो माने की दोस्त के घर बैठी आई है ते इज्जत सां घुमाइण फेराइण माना इहो तव्हांखे पढ़ायोसीं लिखायोसीं कराची ताईं मोकिलियोसीं इहा फज़ीलत आहे। पराए घर में अची करे चए थी मूंखे कोल्ड ड्रिंक पीअणी आहे ठीकु आहे चिप्स खाइणी आहे ठीकु आहे भई सुम्हणो परे हाणे उन कपिड़ा मूंखे चेंज करे वठी पियो लटा उन ते कपिड़ा पाईंदव हा वो तो गर्मी दी हैदराबाद में मुझे दिल तो जरा फ्रेश है क्या बराबर कपड़ा पाए उतो एनर्जी अचे थोड़ी मुबशरा थिया अची करे इनखे चयो आहे त मूंखे ॿिया पंहिंजा कपिड़ा ॾियो त मां उहे पायां हे सिंधी कपिड़ा नथा वणनि मूंखे बालो करे या अलाए कि सिंधी कपिड़ा पाए ॿाहिरि वठी वेंदे हैदराबाद जो माहौल अहिड़ो न आहे ये कपिड़ा वञी कराची में पाए जाए सीधा कपिड़ा पाए ॿाहिरि हाणे थैंक यू टाइप जो पर्सन मिलियो अथसि सही आहे ये शर्ट मिली अथसि हाणे ट्राउज़र बि मिलंदसि छोकिरी जी अयाशी थी वई फुल थी करे अची वई आहे ॾाढो मस्तु इहा ख़बर न हुयसि नई आहे न अञा त ये शर्ट जी हे वारो जेको हिसो आहे उहो अॻियां करे आई हे पुठियां करे आई रूम में जेको हिन अम्मी सुतल हुई त मां जल्दी में परेशानी में पई फ्रेश थियां हाणे जल्दी में कपिड़ा पाए करे ॿाहिरि अची वियमि मां सही आहे मिज़ना जो मेकअप थी रहियो आहे ख़बर नथी पवे हिन छोकिरी खे हिते अची करे छा थी वियो आहे मुबशरा खे ॾिसी दफ़ा ईअं डेट लॻी पई आहे त मां मुबशरा थियां कीअं करे मुबशरा थियां कपिड़ा पाए मुबशरा चेती मुबशरा जा कपिड़ा पाए मुबशरा थींदमि मां था ॾिसो पूरो हैदराबाद नज़र थो अचे मुबशरा जे घर खां कंहिंखे बि सुसाइड करणी हुजे त मुबशरा जे घर हलियो अचे ये ज़ेबेस्ट कॉलेज है ये देखें देखूं क्या है हां सब का लर्निंग ओ माय गॉड इट द केर हलो न ओ माय गॉड एडो केर यार 6-7 सीढ़ियूं घणियूं उन खां मथे एडा करे चक्कर आ रहे एने गाड़ी बीठी आ न मिसना जी गाड़ी में थी बने पीछे में यार असां रिक्शा बैठा हुआ जी रिक्शा ये थी और ये कितनो मैसेज कितने वाला था हां बिस्मिल्लाह चलो बियो रिक्शा बियो चिंगी न इन में इन साने करे पाण की नाली में केरावा मैं इन में हलंदम
नालीअ वारे रिक्शा में असां हिते क्लिनिक ते अची विया आहियूं। असांजी फ्रेंड त वैसे हिते कमु कंदी आहे, असिस्टेंट आहे, पर मिज़ना खे थोरो इशू पियो थियो मेंटली चयो त मां साइकाट्रिस्ट खे ॾेखारंदा त पोइ वरी असां आयल आहियूं साइकाट्रिस्ट वटि। हाणे ॾिसूं साइकोड्री क्लियर थिए थी या न। ओके बिस्मिल्लाह। अल्लाह साईं तू खैर कजा, है कराची तो सही सही पहुंचे। मिलना हैदराबाद आते ही बीमार हो गए। दिमाग खराब थस छोकरी जो, अञा तो शार्ट लगंदो। सच में ईअं थो थे। आपका चेकअप आप सही नहीं हो। 4 hours later. हेलो गाइस। ओके गाइस, सो असां सुबुह उथी वियासीं, जैसे असां मूंखे शेक पीअण दिलि पियो थिए त शेक पीतोसीं, त नाश्तो न कयोसीं। हाणे 1 पियो थिए, 1:30 थी वियो आहे। 1:30 पियो थिए, असां फजर ते नाश्तो करण आया हैं, तो चलिए फिर नाश्ता करते हैं। वहाँ पे मिलते हैं। बस जो इसने बताया वो बिल्कुल सही बताया है, कान नहीं है खुले मेरे पास भी। मां इहो चवां थी त असां नाश्तो करे हलूं घर, त पोइ मां थोरी देरि हली रेस्ट कयां, आधो घंटो त रेस्ट करे हुन खां पोइ मां वञा कराची जे लाइ। छो ईअं वेंदो मूंखे ॾाढी उल्टी थी अचे, सही सही सुठो न लॻंदो घर वञी करे सिधे हलो कयो। चलो सही है, आप आराम करो, रेस्ट करो, फिर जाओ आराम से जाओ। अच्छा गाइस, असांजो खाधो अची वियो आहे। ये मलाई बूटी और ये नान, और ये इसने अपने लिए पराठा मंगवाया है। हाणे छा अहिड़ी ज़िंदगी न अहिड़ो तव्हां ॻाल्हाइण सेखारे छॾियो आहे न की न जहिड़ो ब्लॉग। अच्छा त असां ब्रेकफास्ट करे छॾियो आहे। हाणे मिज़ना खे बेबी जे लाइ कुझु वठिणो आहे, त चवे थी लोकल रिस्के में हलंदासीं, मज़ा आएगा। 20 रुपया मज़ा आएगा। अभी लोकल में मज़ा आएगा, मज़ा आ रहा है। ओके सो एजेंट की शॉपिंग करते करते अनम को अपनी भी याद आ गई, तो फिर हमने यहाँ से कुछ जीन्स वगैरह पसंद कर। आपने मुझे इतना बड़ा टेडी दिया था, अनम ने 2021 में ना मुझे इतना बड़ा टेडी मेरे बर्थडे पे गिफ्ट दिया। आपसे भी बड़ा था? हाँ मुझसे बड़ा। वो वहाँ पे मेड़ पड़ा है, फिर मैं जाऊंगी ना वहाँ पे तो लेकर आऊंगी। फिर मेरी तब हाइट बिल्कुल छोटी थी ना, वो मुझसे भी बड़ा होता था टेडी, इतना बड़ा। पानी वगैरह खाई करे शॉपिंग करे थोड़ी सी घर अची वियासीं। हाणे निंड करे उथिया आहियूं। हाणे मिज़ना तयारु लॻी वेठी आहे, त मां वञा थी, पर मां मना थी कयांसि त न वञो फ़िलहाल, ऐं सुभाणे वञिजो, हिकिड़ो ॾींहुं रहो, अॼु शाम थी वई आहे, तॾहिं चई थी न मूंखे वञिणो आहे। सॼो पंहिंजो सामान वग़ैरह पैक करे छॾियो। कीअं पियो लॻे तव्हांखे हैदराबाद खां कराची वेंदे? हैदराबाद को छोड़ते हुए ये कहाँ महसूस हो रहा है? दुख हो रहा है? नहीं, सलाम देना कराची को हमारे। ओके असां हिते अची विया आहियूं मिज़ना खे सी ऑफ करण। बाय, विल मिस यू। एजेंट को सलाम, हमारा प्यार। सही है बाबा, जिए देश बाबा। आप जीअंदा रहो, मुस्कुराईंदा रहो। यो ॻाल्हायो हाणे बख़्श छॾिजां। ओके ओके ठीकु आहे। अच्छा त असां मिज़ना खे छॾे छॾियो आहे। हाणे मिज़ना वञे पई कराची, हुनजी गाॾी थोरी देरि में निकिरंदी, ऐं मां वञी रही आहियां हाणे पंहिंजी फ्रेंड वटि, जिते वञी करे मां दिलि हल्को कयां। हुन खां पोइ मां राति बिकॉज़ हिनमहिल मां अगरि घर वेंदमि रूम में त मूंखे छा थी मां बिल्कुलु अकेली आहियां हुते। मिज़ना हुई त ॾाढो इंजॉय करे मेरे को एडजस्ट होने में थोड़ा सा टाइम लगेगा। ये यहाँ पे मैं आ गई अपनी दोस्त के घर। ये मेरी दोस्त का भाई है छोटा, मेरा भी भाई है वैसे तो। और यहाँ पे मैंने खाया बिस्कुट और चाय भी बहुत अच्छी बनाती है मेरी दोस्त, इसी वजह से मैं तकरीबन शाम में यहाँ पे जाती हूँ। चाय मूंखे ॿुधाए रही है जेकी शयूं इन्हनि पढ़ियूं आहिनि क्लास में, एतिरे टाइम खां मां क्लास न वरितो क्लासिस न आहिनि वरिता, त हिन मूंखे ॿुधाए एतिरे टाइम खां तूं क्लासिस न आहिनि वरिता, त ही सॼो वर्क असांखे सर करायो आहे CRPC में। सो ये कुछ सेक्शंस आहिनि, ये मूंखे ॿुधाए पई, ऐं कुछ केस लॉज आहिनि। जी मैडम प्लीज़ ॿुधाइजो कुझु। हाँ त असां पढ़ियोसीं अपील जे बारे में। अपील वारो चैप्टर सर असांखे पूरो पढ़ाए छॾियो। हाणे इहो पढ़णो आहे मूंखे। अटेंडेंस लॻारायो पियो मुंहिंजी? तव्हांजी अटेंडेंस बि लॻाए छॾी सर। ठीकु आहे, थैंक यू सर। चांवरनि जी मानी ऐं ही सालन आहे। अॼु असांजो डिनर में मां ऐं मुंहिंजी बेस्ट फ्रेंड गॾिजी वेही करे डिनर कंदासीं। हुन खां पोइ मां वेंदमि वापसि पंहिंजे घर ऐं वञी करे आराम कंदमि, छो जो सुभाणे फाइनली मूंखे कैंपस वञिणो आहे। 3 ॾींहंनि खां मां 3 ॾींहंनि खां कैंपस यूनिवर्सिटी न आहियां वई।
सो हाणे मां वेंदमि खा पी लूं तो फिर ओके गाइस बाय अल्लाह हाफिज़ एंड डू सब्सक्राइब माय चैनल। मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में।